अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में भली कार मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमन। नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं पोलियो जे हवाले सां। पोलियो हिकिड़ो अहिड़ो मूज़ी मर्ज़ आहे जेको न रुॻो तव्हांजे ॿारनि खे माज़ूर करे थो, पर मुल्क जे मुस्तक़बिल खे पिणु ऊंदाहो करे छॾे थो। पंहिंजे ॿारनि खे पोलियो खां बचाव करण जे लाइ ज़रूरी आहे त उन्हनि खे पोलियो जा ड्रॉप्स पियारियो, उन्हनि जी वैक्सीनेशन करायो, छो त पोलियो जो माज़ूरी जो को बि इलाजु कोन्हे। अॼोको प्रोग्राम पाण असां पोलियो जे हवाले सां करे रहिया आहियूं। इन प्रोग्राम जे ज़रिए असां मैसेज ॾियणु चाहियूं था त असां सभिनी खे मिली करे इन मुहिम खे कामयाबु करणो आहे, जंहिंमें असां पोलियो फ्री पाकिस्तान ठाहे सघूं था। इन में असां सभिनी जो गॾियल किरदारु आहे, ख़ासि करे वालदेन जो किरदारु आहे, जिन वटि नंढा ॿार आहिनि, जिन घरनि में नंढा ॿार आहिनि। इन लाइ ज़रूरी आहे त तव्हां 5 सालनि ताईं जे ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारियो। जॾहिं बि पोलियो वर्कर जूं टीमूं तव्हांजे घरनि ताईं अचनि थियूं, तव्हांजा पंहिंजा दर उन्हनि जे लाइ खोलियो ऐं पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारियो। ख़ासि करे जेके नवां ॼावल ॿार आहिनि उन्हनि जे लाइ पिणु पोलियो जा फुड़ा पीअणु तमामु घणो ज़रूरी आहे, छो त उन्हनि जी सिहत खे हानिकार बचाइण जे लाइ पोलियो खां बचाव जा फुड़ा उन्हनि जे लाइ तमामु घणो ज़रूरी आहिनि। कोशिशि कंदासीं त अॼोके प्रोग्राम में पोलियो जे हवाले सां गुफ़्तगू करे सघूं ऐं पाकिस्तान खे पोलियो फ्री कीअं ठाहिणो आहे इन हवाले सां मैसेज तव्हां ताईं पहुचाए सघूं। इन हवाले सां असांखे जे महिमान जॉइन कया उन्हनि जो तारुफ़ कराईंदी आहियां। डॉक्टर चंदीराम आहिनि, ॾियारी जनरल हॉस्पिटल में हूंदा आहिनि ऐं पीडियाट्रिशियन आहिनि, केतिरनि सालनि खां मेडिकल जे शोबे सां लाॻापियल आहिनि। डॉक्टर साहब भली कार, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। थैंक यू। डॉक्टर साहब, सभ खां पहिरीं त पोलियो आहे छा? पोलियो जो वायरस छा आहे? पोलियो जो वायरस आहे उन जा 3 टाइप्स आहिनि, 1, 2 ऐं 3। उहे 3 वायरस जेके आहिनि उहे ॾाढा ख़तरनाक आहिनि। उहे असांजो जेको स्पाइनल कार्ड आहे, जेको किरंगे जी हॾी आहे, उनमें स्पाइनल कार्ड हूंदो आहे, उन खे वञी उन ते असरु कंदा आहिनि ऐं उहो छा कंदा आहिनि, जो ॿार खे माज़ूर बनाए छॾंदा आहिनि ऐं ॾाढो ख़तरनाक मूज़ी मर्ज़ आहे, जंहिंसां ॿारु पैरालाइज़ थी वेंदो आहे ऐं हमेशह लाइ उहो मूज़ी मर्ज़ आहे। हमेशह लाइ ॿारु जेको आहे सो हली न सघंदो आहे ऐं माना बिल्कुलु कम खां बिल्कुलु उहो थी वेंदो आहे। इन जे करे ॾाढो मूज़ी मर्ज़ आहे ऐं इन जो इलाजु तमामु ज़रूरी आहे। इन खे वैक्सीन जेको शुरू कयो वियो आहे, उहो वैक्सीन जेको आहे सो पैदाइश खां वठी 5 सालनि ताईं ॿारनि खे वैक्सीन लॻंदा, उनजो शेड्यूल ठहियलु आहे ऐं उन हिसाब सां लॻंदा आहिनि। उनखां अलावा जेके पोलियो जूं कैंपेन हूंदियूं आहिनि, उन कैंपेन में बि जेके आहिनि सो लॻाया वञनि था। डॉक्टर साहब, पोलियो जा टाइप 1, 2, 3 आहिनि, असां वटि कहिड़ा टाइप जेके आहिनि सो कॉमन आहिनि? असां वटि कॉमन हू एक्चुअली 3 टाइप कॉमन आहे, पर 1, 2 बि थियनि था, माना 3 टाइप थियनि था, पर 3 मोस्ट कॉमन आहे। अच्छा, ॿार जेकॾहिं 5 सालनि ताईं उमिरि में पोलियो जा फुड़ा नथा पियारनि या वैक्सीन नथा पोलियो जे हवाले सां कराइनि, त उन्हनि खे इहे जेको पैरालाइज़ थियण जो अमल आहे या इन जूं जेके अलामतूं आहिनि उहे 5 सालनि ताईं ज़ाहिर थींदियूं आहिनि या आफ्टर 5 इयर्स बि इहे ज़ाहिर थी सघनि थियूं? हा, कॾहिं कॾहिं थोरो जल्दी थींदियूं आहिनि, कॾहिं थोरो लेट सां थींदियूं आहिनि, पर मोस्टली सपोज़ इंजेक्शन का लॻी आहे ऐं उन जी साइड जेका आहे सो हिकिड़ी साइड पैरालाइज़ थी वेंदी आहे। यूनिलेटरल, मोस्टली यूनिलेटरल हूंदो आहे, हिकिड़ी साइड पैरालाइज़ थी वेंदी आहे। पोइ उनमें कॾहिं टाइम बि लॻंदो आहे, कॾहिं जल्दी बि उनजो असरु थींदो आहे। डॉक्टर साहब, हिन वक़्तु पाकिस्तान में ओवरऑल पोलियो पेशेंट्स जी या पोलियो वायरस जी पोज़ीशन छा आहे, उनखां पोइ सिंध जे हवाले सां बि ॿुधाइजो। हा, उहो तमामु हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। तो असांजो मुल्क में हाणे पोलियो जो रेट तमामु घटिजी वियो आहे ऐं ख़ासि तौर 2020 में हिकिड़ो केस थियो हो ऐं उनखां पोइ 21 में केस कोन थियो आहे ऐं जेको 20 में थियो उहो बि असांजे कराची में ई थियो, क्यामाड़ी में थियो ऐं उनखां पोइ केस कोन थिया आहिनि। पर असां फ्री पोलियो अञा बि नथा चई सघूं, इन करे जो एटलीस्ट 3 इयर्स कंटिन्यू जेकॾहिं पोलियो फ्री हुजे त पोइ असां चई सघूं था। मतिलबु 21 में असां वटि को बि केस ज़ाहिर न थियो? न, 21 में बिल्कुलु न थियो आहे। डॉक्टर साहब, नंढा जेके ॿार, पैदाइशी ॿार आहिनि, जेके नंढड़ा ॿार आहिनि, उन्हनि जे लाइ पोलियो जेके ड्रॉप्स आहिनि उहे केतिरो ज़रूरी आहिनि? छो त वालदेन जी अक्सर इहा सोच हूंदी आहे ॿार नंढा आहिनि, थोरा वॾा थियनि उनखां पोइ या को ॿार खे को रिएक्शन न थी वञे, इन सां को रिएक्शन त इन सां रिएक्शन जी अहिड़ी का ॻाल्हि ई कोन्हे। हीअ ड्रॉप्स आहिनि, 2 ड्रॉप्स सिर्फ़ु मुंहं में विझणा पवंदा आहिनि ऐं इहो असांखे एक्चुअली एट बर्थ 2 ड्रॉप्स मुंहं में विझणा आहिनि। उनखां पोइ असांजो जेको वैक्सीन जो शेड्यूल आहे EPI जो, उन सां गॾु ई ॾियणा हूंदा आहिनि ऐं 2 फुड़ा हर उन वैक्सीन जे शेड्यूल सां गॾु ॾियणा हूंदा आहिनि ऐं उनखां अलावा पोइ वरी बूस्टर डोज़ आहे, उन सां गॾु ॾिबा आहिनि। उनखां अलावा वरी पोइ कंपेन थियंदियूं,
उन्हनि खे बिलो 5 ईयर ॿारनि खे पोलियो जा क़तरा ॾिबा आहिनि। इन करे इन सां को नुक़सानु कोन्हे, बाय बर्थ उनखे ॾिबो आहे ऐं ॾेई सघिजे थो, इन में को नुक़सानु कोन्हे। अच्छा, जीअं ॿारु पैदा थिए थो, पैदाइश केतिरनि कलाकनि खां पोइ या केतिरनि ॾींहंनि खां पोइ? पैदाइश खां पोइ फौरन असां ॾींदा आहियूं। छा हूंदो आहे त पैदाइश खां पोइ फौरन असां BCG वैक्सीन लॻाईंदा आहियूं, जेको ट्यूबरकुलोसिस जे लाइ हूंदो आहे, बचाइण जे लाइ हूंदो आहे। उन सां गॾु पोलियो जा वरी फुड़ा असीं मुंहं में विझंदा आहियूं। इहो पहिरियों असांजो जेको एट बर्थ जेको हूंदो आहे, इहे 2 वैक्सीन आहिनि, हिकिड़ो पोलियो जो ऐं ॿियो जेको आहे सो BCG वैक्सीन ट्यूबरकुलोसिस जो। उनखां पोइ असां 6 हफ़्ता 10 हफ़्ता ऐं 10 हफ़्ता पोइ 14 हफ़्ता पोइ वरी 9 महीने मीज़ल्स जो डोज़ हूंदो आहे, उन सां गॾु पीआरींदा आहियूं पोलियो। उनखां पोइ वरी मीज़ल्स जो जेको सेकेंड डोज़ आहे 18 महीने ते, ओॾीमहिल पोलियो पीआरींदा आहियूं। इन नमूने सां असां जेको आहे सो पोलियो वैक्सीन ॿियनि वैक्सीन सां गॾु ॾींदा आहियूं। अच्छा डॉक्टर साहब, माण्हुनि में उमूमन इहा ई सोच हूंदी आहे त भई ॿारनि खे टुका हणाइजनि था या पोलियो ड्रॉप्स पीआरिजनि था त मुख़्तलिफ़ बीमारियूं थियनि थियूं या वरी सिम्टम्स अहिड़ा ज़ाहिर थियनि था, ॿार खे बुखार थी थो वञे, ॿार को इन तरह जा बि काफ़ी इशूज़, पोइ चाहे फेक न्यूज़ हुजनि भले, पर इन तरह जूं अफ़वाहूं थियनि थियूं। त वालदेन जे लाइ छा मैसेज ॾियणु चाहींदो त मेडिकली हवाले सां जो त को नुक़सानु कोन्हे, इहे सिर्फ़ु असांजा वहम हुजनि था? इन मां फ़ाइदो ई आहे। बाक़ी जेको आहे सो बुखार जेकॾहिं हर वैक्सीन सां बुखार थी सघे थो, ज़रूरी कोन्हे हर वैक्सीन सां थिए, कंहिंसां थींदो आहे कंहिंसां न बि थींदो आहे। ऐं जे थिए बि थो त हा, नुक़सानु कोई कोन्हे। बुखार जे लाइ तव्हांखे पेनाडोल जा ड्राप्स ॾियणा आहिनि, उहो बुखार ख़तमु थी वेंदो ऐं अहिड़ी उहो बुखार को डेंजरस न आहे। ऐं हर वैक्सीन सां बुखार थिए थो, अहिड़ी का ॻाल्हि हुन को नुक़सानु कोन्हे। डॉक्टर साहब, पोलियो खां असां पाक न थी सघिया आहियूं, पोलियो फ्री कंट्री न थी सघी आहे, इन जा कहिड़ा कारण थी सघनि था? छा ॾिसो था, कहिड़ियूं रुकावटूं आहिनि? उन जी रुकावटूं एक्चुअली काफ़ी बहितरी त अची वई आहे, नो डाउट। हाणे काफ़ी बहितरी अची वई आहे, रेट्स पोलियो जो घटिजी वियो आहे। पर इहो आहे त अॻे इन खे पोलियो खे माण्हू ग़लति अंदाज़ में वठंदा हुआ, ख़ासि तौर NWFP जेको KPK आहे, उन साइड जा माण्हू इन खे जा मिसकनसेप्ट हुआ। मिसकनसेप्ट माना ई चवंदा त पोलियो जेकॾहिं ॾिनूं त पोइ उनजे करे सेक्स ते असरु थी सघे थो, ॿार घटि पैदा थी सघनि था। हालांकि उनजो को उन सां तालुक़ु ई कोन्हे, इहो सिर्फ़ु मिसकनसेप्ट। पोलियो वैक्सीन जो इन्हनि शयुनि सां को तालुक़ु कोन्हे। पोलियो फ़ाइदे वारो ई आहे। जेकॾहिं सपोज़ तव्हां वैक्सीन नथा करायो त ॿारु जेकॾहिं माज़ूर थी वञे ऐं सॼी उमिरि उहो पैरालाइज़ थी वञे, फैमिली ते बोझ थी वञे, त केॾो नुक़सानु आहे। इन जे करे का अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, पोलियो को बि डेंजरस बिल्कुलु न आहे, उनमें को नुक़सानु कोन्हे, वैक्सीन कराइणु खपे। डॉक्टर साहब, अवेयरनेस केतिरी अची चुकी आहे? अञा बि केतिरा, सिंध जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं, केतिरा ई अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिन में वालदेन अञा बि अवॉइड कंदा आहिनि ॿारनि खे, या पोलियो वर्कर्स जॾहिं वञनि थियूं, ॿारु सुम्हियो पियो आहे, ॿारु स्कूल आहे, ॿारु रांदि थो खेॾे, ॿारु घर में कोन्हे, इन तरह जा कूड़ बि ॻाल्हाईंदियूं आहिनि, वीचारनि खे इंतिहाई डिसाइड कयो वेंदो आहे। त इन हवाले सां अवेयरनेस केतिरी अची चुकी आहे? तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, पर हींअर जेको मीडिया जो दौरु आहे उन में ॿुधनि था माण्हू, फैमिलीज़ लेडीज़ ॿुधनि थियूं, माण्हू ॿुधनि था, त उन जे करे फ़र्क़ु पियो आहे। नो डाउट हाणे वैक्सीन कराइनि था, पर तव्हां वारी ॻाल्हि आहे अञा बि कुझु माण्हू आहिनि अहिड़ा जेके इन्हनि शयुनि खे इहे साॻिया मिसकनसेप्ट आहिनि, पर घणा माण्हू हाणे कराइनि था, उन जे करे काफ़ी फ़र्क़ु पइजी वियो आहे। अच्छा डॉक्टर साहब, माज़ूरी जेकॾहिं पोलियो जे करे थिए थी ॿार खे, तव्हां चओ त कॾहिं बिफोर बि थींदा आहिनि 5 इयर्स, कॾहिं आफ्टर 5 इयर्स बि हिन जा सिम्टम्स थियनि था, इन जो को इलाजु आहे या पैरालाइज़ थियण खां पोइ इन जो को इलाजु कोन्हे? इन जो इलाजु पोइ कोई कोन्हे। इन में असां ॿियो कुझु कोन्हे, फिजियोथेरेपी कराईंदा आहियूं ऐं उन में ॿारु बिल्कुलु सही थी वञे, वरी हलणु शुरू करे ॾिए, उहा ॻाल्हि कोन्हे। इहो परमानेंट जेको आहे नॉर्मल लाइफ खां ॿारु परे थी थो वञे, एक्टिव नथो रहे, रांदि रूंद नथो करे सघे, बिल्कुलु हेल्थ जे हवाले सां हुनते इशूज़, बिल्कुलु वेही थो रहे, माना पैरालाइज़ थी थो वञे, बेड रिडन थी थो वञे, माना हली कोन थो सघे, माना तमामु घणो नुक़सानु आहे इहो ॿार जे लाइ, हमेशह लाइ। ऐं डॉक्टर साहिब, सॼी उमिरि ईअं रहे थो ॿारु, या अॻियां हली हुन में के चेंजिस थी सघनि थियूं या बहितरी अची सघे थी? बिल्कुलु चेंजिस कोन थियूं अचनि, ॿारु ईअं ई थो रहे, हमेशह रहे थो। पोलियो हिकिड़ी दफ़ा थी वियो त उहो परमानेंट आहे, उहो इरिवर्सिबल आहे। इन सां तव्हां अहिड़ा केस ॾिठा आहिनि जंहिंमें ॿार खे पोलियो हुजे या उन्हनि जे वालदेन
तव्हां वटि खणी अचनि त उन्हनि खे अहसासु थींदो आहे उन वक़्तु भई असां वाक़ई ही ग़लती कईसीं, पंहिंजे ॿार सां ज़्यादती कईसीं? बिल्कुलु थींदो आहे, उन्हनि खे अहसासु थींदो आहे त असां थोरी ग़लती जे करे असां ॿार जी ज़िंदगी विञाए छॾी, हाणे ॿारु माज़ूर थी वियो आहे, सॼी ज़िंदगी लाइ माज़ूर थी वियो आहे, बिल्कुलु अहसासु थींदो आहे। डॉक्टर साहब, हिन जो जॾहिं ॿार खे पोलियो जूं अलामतूं ज़ाहिर थियनि थियूं त ॿार जी तबियत ते कहिड़ा असर पवंदा आहिनि? उन जूं अलामतूं सिम्टम्स ज़ाहिर कीअं हिकदमि ज़ाहिर थींदा आहिनि या स्लोली स्लोली हुन जो प्रोसेस हलंदो आहे? ॿार जी कंडीशन या उन तकलीफ़ जी छा थी हुजे? एक्चुअली छा थींदो आहे जो अॼुकल्ह इन खे वधीक अवेयरनेस ॾियण जे लाइ पोलियो जे तरफ़ां हिकिड़ी मुहिम हलाई पई वञे, उन में AFP मीन अक्यूट फ्लैसिड पैरालाइसिस, माना बिलो 15 इयर्स जा ॿार जेके बि आहिनि उन में जेकॾहिं पैरालाइसिस जूं शयूं आहिनि त उनमें कुझु ॿियूं बि डिज़ीज़ आहिनि पोलियो खां अलावा, उन्हनि खे बि असांखे ॾिसणो थो पवे। उन में जीअं गुलेनबेरी सिंड्रोम आहे, ट्रांसवर्स मालाइटिस आहे, इहो ट्रॉमेटिक न्यूराइटिस आहे, मीन्स चोट लॻी वञे, ट्रॉमा थी वञे, उनजे करे बि थी वेंदो आहे। इहे अलामतूं पोलियो जे करे इहे पोलियो जे करे न आहिनि, इहे वरी ॿियूं बीमारियूं आहिनि, पोइ उहे असांखे ॾिसणियूं पवंदियूं आहिनि त उनजी हिस्ट्री वठणी पवंदी आहे त इहो जेके बीमारियूं आहिनि जीअं पोलियो में आहे त उनमें मोटर लॉस थी वेंदी आहे, माना टंगूं कमु न कंदियूं आहिनि, मूवमेंट न थींदी आहे, ॿारु हली कोन सघंदो आहे, वेही कोन सघंदो आहे। हुननि में वरी छा हूंदो आहे त पोइ रिकवरी अची वेंदी आहे। जीअं हाणे ट्रांसवर्स मालाइटिस आहे, उहो बि हिकिड़ो वायरस आहे, उहो कराईंदो आहे, पर उन में अॻियां हली उनमें इम्प्रूवमेंट अचे थी, उनजी ट्रीटमेंट थिए थी, पर उन जा सिम्टम वरी ॿिया आहिनि। उनखां अलावा गुलेनबेरी सिंड्रोम आहे, जीअं उन में डायरिया जी हिस्ट्री मिलंदी आहे, पोइ वरी उनजी जेका आहे सो असेंडिंग पैरालाइसिस, टंगनि सां पैरालाइसिस शुरू थींदी आहे, आहिस्ते आहिस्ते मथे वेंदी आहे, वञी रेस्पिरेटरी सिस्टम बि इन्वॉल्व थींदो आहे, पर उहो बि 3-4 हफ़्तनि में ॿारु सही थी वेंदो आहे। पर पोलियो वारो ॿारु सही न थींदो, उहो माज़ूर थी वियो त हमेशह लाइ थी वियो। पर उनमें लॻंदो ईअं आहे त ॿार खे पोलियो आहे, पर न, उहो असां वटि जॾहिं केस ईंदो आहे त असां हुनखे डायग्नोस कंदा आहियूं, ख़बर पइजी वेंदी आहे त हीउ पोलियो आहे, हीउ ट्रांसवर्स मालाइटिस आहे, हीउ गुलेनबेरी सिंड्रोम आहे, हीउ ट्रॉमेटिक न्यूराइटिस आहे। ठीकु। डॉक्टर साहब, छोकिरनि में इहो घणो थो थिए या छोकिरियुनि में इन जो तव्हां ॾिठो? इहो को फ़र्क़ु न आहे, ॿिन्ही में रेशो बराबरि आहे। जेको वैक्सीन नथो कराए त उनखे थी थो वञे, पोलियो थी थो वञे। अच्छा, कहिड़नि इलाइक़नि में वधीक इन जा केस जेकॾहिं 2-3 बि ज़ाहिर थियनि था त उहे कहिड़े सिंध जे एरिया में थियनि था? शहरनि में त तमामु घणी अवेयरनेस अची वई आहे, वालदेन ॿारनि खे वैक्सीन बि कराइनि था, पोलियो ड्रॉप्स बि पीआरनि था, कहिड़ा अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते अञा बि कमु करण जी तव्हां सम्झो था त ज़रूरत आहे पोलियो फ्री पाकिस्तान जे लाइ? मुंहिंजे ख़्याल में इहो चवणु त शहरनि में कोन्हे, शहर जा जेके पेरीफ्रीज़ आहिनि, जेके पेरीफ्री इलाइक़ा आहिनि, जीअं हू ॻाल्हि कई त क्यामाड़ी में असांखे केस मिलियो, इन नमूने सां शेरशाह आहे, इन नमूने सां लियारी आहे, इन नमूने सां मेट्रोवेल जा जेके अञा पोइते पियल इलाइक़ा पठणनि जा ॿिया, इन हिसाब सां इहो को न आहे त को अर्बन में कोन्हे ऐं रूरल में आहे, त सभिनी हंधनि आहे, माना अहिड़ी का ॻाल्हि न आहे। डॉक्टर साहब, वालदेन खे मोटिवेट करणु केतिरो ॾुखियो प्रोसेस हुजे थो? जेके बिल्कुलु इन ॻाल्हि जे बिल्कुलु डिनाए कंदा, इन ॻाल्हि जे बिल्कुलु ख़िलाफ़ु हुजनि था, उन्हनि खे मोटिवेट कीअं थो करे सघे? छो त जेकॾहिं असां थोरो माज़ी में वेंदासीं त असांखे पोलियो वर्कर्स जूं जेके हयातियूं वॾे डेंजर ज़ोन में बि नज़र आयूं, केतिरनि ते हमला थिया, केतिरा ई क़तल थी चुका, त इहो सॼो हिकिड़ो प्रोसेस, हिकिड़ी वॾी कैंपेन तमामु ॾुखे तरीक़े सां हली बि आहे। बिल्कुलु, इहो तव्हां बिल्कुलु सही था चओ। हाणे उन में इहो आहे त इहो ई आहे तरीक़ो, काउंसलिंग उन करणी आहे त हीअ जेको आहे सो बीमारी बिल्कुलु मुदी मर्ज़ आहे, जंहिंमें हमेशह ॿारु पैरालाइज़ थो थी वञे, ऐं इन में वैक्सीन कराइणु तमामु ज़रूरी आहे, ऐं उनखे वधि में वधि काउंसलिंग करिणो आहे, पोइ मीडिया जे ज़रिए कजे, ऐं तव्हां डोर टू डोर वञी उन्हनि खे सम्झायो, इवन जेके स्कूल टीचर्स आहिनि उहे उनखे सम्झाइनि, उते ॿार जेके अचनि था उनमें अवेयरनेस ॾियनि, ऐं बाक़ी असां त हॉस्पिटल्स में त असां अवेयरनेस वधि में वधि ॾींदा आहियूं, वैक्सीन भरंदा आहियूं, ऐं इन नमूने सां अवेयरनेस ॾेई सघिजे। डॉक्टर साहब, अवेयरनेस जे करे ई शायदि एतिरो वालदेन में एतिरी अची वई आहे समझ, त हू सम्झनि था त जेकॾहिं असां ॿारनि खे पोलियो खां बचाव जा पुड़ा न पियारियासीं त इहो नुक़सानु असांजे ॿारनि जो ई आहे। इनखे अञा कीअं कामयाबु करण जे लाइ ॿिया कहिड़ा तरीक़ा आहिनि जेके करे सघजनि था टेक्निकली हवाले सां,
या कम्युनिकेशन जे हवाले सां अञा तव्हां सम्झो था त बहितरी अचणु घुरिजे, बिल्कुलु पोलियो फ्री कंट्री अगरि असां थियणु चाहियूं था त इनखे कामयाबी तरफ़ वठी वञण जे लाइ असांखे कहिड़ा उपाउ वठण जी ज़रूरत आहे, कहिड़ा स्टेप्स वठण जी ज़रूरत आहे? मुंहिंजे ख़्याल में इहो ई तरीक़ो आहे, वधि में वधि मीडिया अवेयरनेस वधीक ॾे, ऐं वधि में वधि जेको आहे सो मीडिया ते ॾिनो वञे त उन सां छा थींदो, माण्हू अॼुकल्ह जेको आहे न मीडिया जो दौरु आहे, हर माण्हू जेको आहे सो मीडिया काफ़ी यूज़ थो करे, उन ते वधि में वधि जे ॾींदो न त उहो हर माण्हू खे ख़बर पवंदी। बाक़ी असां वटि त हॉस्पिटल में जेके अचनि था उहे केस हिकिड़ा लिमिटेड था अचनि, पर जेको अवाम आहे न उहो मीडिया वधीक थी यूज़ करे, वधि में वधि मीडिया ते इन जी अवेयरनेस ॾिनी वञे। डॉक्टर साहब अहिड़ा केस बि आहिनि जेके रिपोर्ट थींदा हुजनि ऐं हिकिड़ा अनरिपोर्टेड केसिस बि हुजनि जेके वालदेन अचनि था, हुननि डॉक्टरनि खे ख़बर नथी पवे या छा, त उहो अहिड़नि केसनि जी ख़बर नथी पए, या जिथे बि पोलियो थिए थो त ख़बर आगाही अची थी वञे, ख़बर पइजी थी वञे? न ख़बर असां वटि जेकॾहिं केस अची थो वञे त असांखे ख़बर पइजी थी वञे, पोइ असां वरी इहो जेको तव्हांखे मूं पहिरीं ॿुधायो त ॿियूं डिज़ीज़ जेके आहिनि उन जे हवाले सां बि असां ख़ासि करे पंहिंजे हॉस्पिटल में जेके ख़ासि टर्सरी हॉस्पिटल आहिनि, जीअं वॾियूं हॉस्पिटलूं आहिनि, जीअं आउं लियारी जनरल हॉस्पिटल में कमु कयां थो, इन नमूने सां सिविल हॉस्पिटल आहे, जना में NICH आहे, या अब्बासी शहीद हॉस्पिटल आहे, वॾियूं वॾियूं हॉस्पिटलूं उन्हनि में इहो AFP जेको अक्यूट फ्लेसिड पैरालाइसिस बिलो 15 इयर्स जा केसिस जेके अचनि था, पोइ उन में कोशिशि कयूं था, डायग्नोस करण जी कोशिशि कयूं था, पोइ असांखे पोलियो जे तरफ़ां उन जा नंबर असांखे मिलियल आहिनि, टेलीफोन नंबर, पोइ असां को बि केस आहे, चाहे पोलियो जो आहे, चाहे ट्रांसफर्स मालाइटिस जो आहे, चाहे गुलिनबेरी जो आहे, पोइ असां उन्हनि खे कॉल कंदा आहियूं त पेशेंट जेको अची वियो आहे, इनखे पैरालाइसिस थी वई आहे, हाणे तव्हां पोलियो जो टेस्ट करियो ई करियो, ताकी पोलियो जे लाइ त इनजो जेको स्टूल CS मोकिलींदा आहिनि इस्लामाबाद में, इनजो स्पेसिफिक जेका आहे सो टेस्ट थींदी आहे, पोइ असां हर मरीज़ जेको पैरालाइसिस आहे उन जो उनखे कॉल करे घुराईंदा आहियूं, उहे ईंदा आहिनि, पोइ पोलियो जी टेस्ट मोकिलींदा आहिनि स्टूल CS इस्लामाबाद, उहो ख़बर पइजी वेंदी आहे त आहे या न। अदरवाइज़ नंढियूं अस्पतालूं आहिनि उन में इहे फैसिलिटीज़ कोन आहिनि। हा, उन जे लाइ जेके तालका लेवल हॉस्पिटल आहिनि उन्हनि में त आहिनि इहे सहूलियतूं, ऐं बाक़ी BHU वग़ैरह आहिनि उन्हनि में कोन आहिनि, पोइ उहे ज़ाहिर आहे पेशेंट उनखे रेफर कंदा आहिनि जेका तालका लेवल हॉस्पिटल आहे या टर्सरी लेवल ते, इन नमूने सां। डॉक्टर साहब जॾहिं अलामतूं शुरू में ज़ाहिर थियनि थियूं त ॿार खे कहिड़े क़िस्म जी तकलीफ़ थिए थी, या ॿार जे जिस्मानी हवाले सां कहिड़ी उन्हनि में तब्दीली अचे थी, जंहिं मां इहो सम्झी सघे, पेरेंट्स नथा सम्झी सघनि ॿार जी हिन तकलीफ़ मां, स्टार्टिंग मां लेवल जी ॻाल्हि थी कयां, स्टेज जी ॻाल्हि थी कयां, त डॉक्टर सम्झी वञे, उन स्टेज ते छा उनखे कंट्रोल करे सघे थो त ॿारु पैरालाइज़ न थिए या ॿार जो बॉडी जो घटि में घटि नुक़सानु थिए, इहो पॉसिबल आहे? उन में हीअं थींदो आहे जो एक्चुअली मोस्टली हीअ थींदो आहे वन साइडेड, माने एसिमेट्रिकल, माने हिकिड़ी साइड इन्वॉल्व थींदी आहे, पोइ उन में छा थींदो आहे जो वीकनेस पहिरीं ईंदी आहे, शुरू में वीकनेस ईंदी आहे उन साइड जी, पोइ अॻियां हली पोइ पैरालाइज़ थींदो आहे, पोइ उन में असांजी ट्रीटमेंट ज़्यादा में ज़्यादा आहे फिजियोथेरापी, उनमें मूवमेंट्स कराईंदा आहियूं, एक्सरसाइज कराईंदा आहियूं, त उन में रिकवरी अची वेंदी आहे फिजियोथेरापी सां, पर डिपेंड थो करे केतिरो इन्वॉल्वमेंट आहे, केतिरी सीवियरिटी आहे उन वायरस जी। त डॉक्टर साहब फिजियोथेरापी जे हवाले सां इन जा एक्सपेंसिस हूंदा या फ्री थिए थो, या केतिरा अगरि जेकॾहिं फ्री आहे त ठीकु आहे, जेकॾहिं इन जा एक्सपेंसिस आहिनि त पोइ केतिरा पेरेंट्स हिनखे कंटिन्यू करे था सघनि? उन में इहो हूंदो आहे त फिजियोथेरापी जे लाइ असां उनखे एडवाइज़ कंदा आहियूं, पोइ फिजियोथेरापी वारो जॾहिं उनखे फिजियोथेरापी कंदो आहे त पोइ उहो हुनखे उनजे पेरेंट्स खे बि सम्झाईंदो आहे त हिन नमूने सां हिनजी एक्सरसाइज़ कयो, ऐं एक्सरसाइज़ डेली करणी पवंदी, तव्हांखे करणी पवंदी, हिते अची सघो त हिते करियो, न त पोइ तव्हां पंहिंजे घर में कयो, पर उनजा जेके तरीक़ा आहिनि उहे सभु सम्झाईंदा। हा, इहो हॉस्पिटल गवर्नमेंट जी आहे त उनमें फ्री आहे। डॉक्टर साहब केतिरा पेरेंट्स आहिनि, या तव्हांखे बि माशाल्लाह इलाही साल थी विया आहिनि हिन प्रैक्टिस में, हिन फील्ड में रहंदे, जॾहिं ॿारु पैरालाइज़ थिए थो त वालदेन उन ते केतिरी तवजह ॾेई सघनि था, केतिरो उन ते फोकस कनि था, छो त तव्हां ॻाल्हि कई त फिजियोथेरापी ज़रूरी आहे, हिन सां ठीकु त नथो थी सघे पर का बहितरी अचण जी गुंजाइश बिल्कुलु हूंदी आहे, उमेदु हूंदी आहे बहितर ॿारु थी सघे थो या पाण खे संभाले सघे थो। केतिरा वालदेन आहिनि जेके कंटिन्यू हिनखे प्रोसेस खे रखंदा, ऐं घणा वालदेन असां वटि एतिरी अवेयरनेस कोन्हे, का वालदेन चवंदा बसि जीअं थिए आहे ठीकु आहे, त हू उन ई तकलीफ़ में उन में वधीक गुज़ारे थो। इहो तव्हांजी 100% ॻाल्हि सही आहे। उन में छा थींदो आहे जो
कुझु माण्हू जेके आहिनि पढ़ियल लिखियल आहिनि या जेके अफोर्डिंग आहिनि या जेके अवेयरनेस जेके आहे उहे माण्हू इन शइ खे वधीक वठनि था ऐं उन जो इलाज बि सही कनि था, फिज़ियोथेरेपी जो या उन ॿार जी केयर वधीक था कनि। पर कुझु माण्हू जेके आहिनि इलिटरेट आहिनि उहे एतिरो नथा कनि। फिज़ियोथेरेपी बि थोरी घणी कई बसि नाले मात्र, उनखां पोइ छॾे ॾींदा आहिनि, चवंदा हाणे जेको थियणो आहे उहो ई थी वियो। जी पोइ उन हिसाब सां ॿार खे निग्लेक्ट कंदा आहिनि, पोइ अॻियां हली इहो मसइलो अञा वधंदो आहे। इन टाइप जो डॉक्टर साहब, तव्हांजी नज़र में अहिड़ा ॿार बि हूंदा यकीनन चंद हिकु जेकॾहिं जेके इन बीमारी जो शिकार थी करे या पोलियो वायरस जो शिकार थी करे बि काराइता साबित थी सघनि, फ़ाइदेमंद साबित थी सघनि पंहिंजे लाइ, पंहिंजी फैमिली जे लाइ या पंहिंजे मुल्क जे लाइ या उन्हनि जे फ्यूचर जे हवाले सां? इहो बिल्कुलु तव्हां 100% तमामु सुठो सुवालु कयो आहे। इन में बिल्कुलु इहे ॿार अहिड़ा ॿार बि आहिनि जेके बेड रिडन बि हूंदा आहिनि, पोलियो वारा बि हूंदा आहिनि। इहे ॿार काराइता थी सघनि था बिल्कुलु। माना अहिड़ा बि ॿार आहिनि वेही वेही सिलाई मशीनूं बि हलाईंदा आहिनि, अहिड़ा बि ॿार आहिनि काफ़ी जेके कम आहिनि सिबण जा कम आहिनि, जीअं काफ़ी अहिड़ा कम आहिनि जेके वेही वेही करे सघनि था, हुनर करे सघनि था ऐं एतिरो सुठो करे सघनि था जेको नॉर्मल माण्हू खां वधीक सुठो करे सघनि। अहिड़ा माना अहिड़ा इहे ॿार डिपेंड थो करे तव्हां उन ॿार खे केतिरो मोटिवेट था करियो त उहो ॿार काफ़ी काराइतो साबित थी सघे। डॉक्टर साहब, इन्हनि ॿारनि जी मेंटल हेल्थ, दिमाग़ केतिरो कमु कंदो आहे या दिमाग़ ते बि हिन जा अटैक थी सघनि था या रुगो जिस्मानी अटैक थी सघे थो? दिमाग़ सां एतिरो तालुक़ु कोन्हे, दिमाग़ सही हूंदो आहे, एतिरो को मसइलो न आहे। अच्छा, दुनिया जे सुधरियल मुल्कनि में कहिड़ा उपाउ वरिता था वञनि जो दुनिया जे केतिरा ई सुधरियल मुल्कनि पोलियो फ्री कंट्रीज़ थी चुका आहिनि, अञा असां उते बीठा आहियूं, कीअं था भेट करे सघूं असां? उन जे लाइ इहो ई आहे त दुनिया जा जेके पढ़ियल लिखियल कंट्री आहिनि या डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि उहे वैक्सीन जेको आहे सो कराइनि था। हर माण्हू वैक्सीन कराए थो ऐं हेल्थ खे तरजीह ॾिए थो। ऐं हिते असां वटि इहा शइ न आहे। असां वटि इहो आहे त का बीमारी थींदी तॾहिं डॉक्टर वटि वेंदो, प्रिवेंशन लाइ कुझु कोन्हे। तव्हां USA जो मिसाल वठो, उते हेल्थ इंश्योरेंस हूंदी आहे, उनखां पोइ उहो माण्हू हर 6-6 महीने पंहिंजूं सभु टेस्टूं रूटीन वारियूं कराईंदो आहे। हालांकि उनखे बीमारी न हूंदी आहे, ख़बर पइजी वेंदी आहे त बाबा ही मुंहिंजूं सभु टेस्टूं सही आहिनि, हाणे 6 महीना मुंहिंजा सुठा गुज़रंदा। वरी 6 महीना पोइ कराए, थोरी कोलेस्ट्रॉल वधी, उनजे लाइ वरी उनजो इलाजु शुरू करे ॾिनो त वरी बराबरि आणे छॾी। हिते असां वटि वधंदी वई, जॾहिं शुगर जो मरीज़ थी वियो, जॾहिं कोलेस्ट्रॉल वधी वई, ब्लड प्रेशर वधी वियो, पोइ वेंदासीं डॉक्टर वटि, चकर अचणु शुरू थी विया, हेडेक थियो, हू थियो, हार्ट जो मसइलो थियो, पोइ डॉक्टर वटि वेंदासीं। हुते प्रिवेंशन वधीक आहे। हिते असां वटि बीमारी थी वई, पोइ डिज़ीज़ थी वई, पोइ बीमारी जो इलाजु लाहींदा, माना क्योर लाहींदा, प्रिवेंशन लाइ कोन ईंदा। डॉक्टर साहब, असां वटि हेल्थ एॾी एक्सपेंसिव बि त आहे, महांगी बि त आहे न, कोई अफोर्ड नथो करे सघे। इहो तव्हांजो 100% सवाल आहे। नथो डेली रूटीन में सोचे पंहिंजे इन रोज़मर्रा जी फिक्रनि मां त भई असांखे पंहिंजी हेल्थ या असांखे ब्लड टेस्ट ई करायूं त हुन में असांखे काफ़ी शयूं हुन मां बि ख़बर पई थी वञे। इहो तव्हांजो 100% सही जवाबु आहे त हेल्थ महांगी आहे, पर आई थिंक एतिरी बि महांगी कोन्हे ऐं वधीक न त ठीकु आहे। गवर्नमेंट हॉस्पिटल में वञो, उते टेस्ट करे सघिजे थो माण्हू, पंहिंजे करे सघिजे थो, करण बि घुर्जे, तमामु घणो ज़रूरी आहे। डॉक्टर साहब, वैक्सीन हिकिड़ो त ड्रॉप्स पियारींदा आहिनि ॿारनि खे, ॿियो हिनजी पोलियो जी का वैक्सीन बि आई आहे जेका दरिया इंजेक्शन बिल्कुलु आहे। उन में इंजेक्शन जेका आहे सो हिकिड़ी इंजेक्शन असां हणंदा आहियूं जेका इंट्रामस्कुलर हणंदा आहियूं। उहो जॾहिं टे डोज़ जेको हणंदा आहियूं EPI में, उनमें हिकिड़े डोज़ सां गॾु इंट्रामस्कुलर हणंदा आहियूं, उनखां पोइ ॿिया ओरल वैक्सीन ॾींदा आहियूं, त उहो इंट्रामस्कुलर इंजेक्शन हणंदा आहियूं। उहा केड़नि ॿारनि खे या कहिड़ी एज जे उन्हनि खे लॻी सघे थी? उहो असांखे नंढा ॿार जेके, जीअं असां 1.5 महीनो 2.5 महीना 3 महीना जेके 3.5 महीने जेके 3 वैक्सीन हणंदा आहियूं, उनमें हिकिड़े वैक्सीन में इहे सभु शयूं अची थियूं। हा, इहो हणंदा आहियूं। न सभु एक्सपेंसिव आहे, अफोर्डेबल आहे? न, इहो गवर्नमेंट हॉस्पिटल में आहे, फ्री में आहे बिल्कुलु। इहो करे अची वियो आहे गवर्नमेंट हॉस्पिटल में? पोइ ड्रॉप्स वारो सिलसिलो, मतिलबु ड्रॉप्स वारो त हले पियो, उहो बि हले पियो ऐं ही इंजेक्शन बि हणंदा। डॉक्टर साहब, जेकॾहिं इहो अची वियो इंजेक्शन, त पोइ इहो छो नथो स्टार्ट कयो वञे
बजाए ड्रॉप्स जे उहो स्टेप बाय स्टेप हले थो, ही हिकिड़े ई स्टेप में सॼो हुन जूं कोर्स पूरो थी थो वञे उन ईअं? जे बारे में ॾिसूं त अॻियां हली जो रिज़ल्ट ईंदो अचे त पोइ उन हिसाब सां वरी कंदा। अच्छा, अञा हिन जो इस्तेमालु शुरू थी चुको आहे असां इस्तेमालु वटि? थी वियो आहे बिल्कुलु आम हर हॉस्पिटल में इहो अवेलेबल बिल्कुलु आहे बिल्कुलु आहे। ऐं वालदेन ते डिपेंड करे थो त उहो ड्रॉप्स ते अचनि था या इन्हनि ते छो त इहो आगाही एतिरनि माण्हुनि खे कोन्हे त भई हिन जो हाणे इंजेक्शन बि अची वियो आहे। बिल्कुलु न हाणे ॾियूं पिया आगाही, पर इहो आहे त डिपेंड थो करे ऐं बाक़ी इहो आहे त शुरू थी वियो आहे। डॉक्टर साहब, मीडिया जे ज़रिए बि आगाही ॾिनी पई वञे पर उन बावजूदि असां अञा ताईं पोलियो खे ख़तमु करण में उन हद ताईं कामयाबु न थी सघिया आहियूं जेतिरो एफर्ट्स वरितियूं पियूं। हिन ॻाल्हि में कोई शक न आहे त पंहिंजी पंहिंजी जाइ ते हर माण्हू पंहिंजो किरदारु अदा करे पियो। उन में वालदेन जो बि आहे, उन में डॉक्टर्स जो बि आहे, उन में हेल्थ वर्कर्स जो बि आहे। हेल्थ वर्कर्स जे हवाले सां तव्हां कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदा? ज़ाहिर आहे फील्ड में वञनि था, गर्मी सर्दी उस आहे मींहुं आहे, जहिड़ो बि इलाइक़ो आहे उन्हनि खे वञिणो पए थो, सिक्योरिटी रिस्क बि हुजे थो, भले अवेयरनेस केतिरी बि अची चुकी आहे पर कॾहिं कॾहिं अहिड़नि इलाइक़नि में बि अहिड़ा वाक़िया थी था वञनि जिते तसवुर ई नथो हुजे, त छा चवणु चाहींदो तव्हां? उन जे लाइ आई थिंक मुंहिंजे ख़्याल में इहो हुजे त ख़ासि तौरु हेल्थ वर्कर्स जे लाइ थोरा इंसेंटिव गवर्नमेंट खे ॾियणु खपनि, उन्हनि जूं सैलरीज़ वग़ैरह सुठियूं ॾियणु खपनि उन्हनि खे। उन्हनि जा इंसेंटिव हूंदा त उहो कमु सही कंदा ऐं वधि में वधि इंसेंटिव हूंदा। भई भई इहो त ख़तरनाक बीमारी आहे, सपोज़ 100 ॿारनि मां जेकॾहिं हिकिड़े खे पोलियो थी वियो त उहो त माज़ूर थी वियो न। त इन नमूने सां मुंहिंजे ख़्याल में गवर्नमेंट खे न वधि में वधि उन हेल्थ वर्कर ते तवजो ॾियणु खपे, उन्हनि जूं सैलरीज़ वग़ैरह वधाइणु खपनि ऐं उन हिसाब सां। डॉक्टर साहब, पाकिस्तान में पोलियो फैलाव जो सबबु छा आहे? जरासीमनि या कंहिं मुख़्तलिफ़ आबादियूं हिते रहनि थियूं, उन्हनि जे ज़रिए हिन जो फैलाव थिए थो, कम्यूनिटी सिस्टम आहे, छाजे करे पोलियो जा वायरस जेके आहिनि से अचनि था? पोलियो वायरस आहे जीअं हाणे असां चयो त पाकिस्तान ऐं गंदगी में थिए थो। गंदगी बिल्कुलु गंदगी में थिए थो ऐं सपोज़ जे ॿार खे पोलियो थी वियो, हाणे उन वरी स्टूल पास कयो, उहो वायरस फैलिजे थो न हिकिड़े मां ॿिए में ॿिए टे में। उहो सफ़ाई न हुअण जे करे उहो वरी जेको आहे सो माउथ में कंहिं न कंहिं सूरत में वञे थो, पाणी जी सूरत में या कंहिं न कंहिं खाधे जी सूरत में, त वरी उनखे थी थो वञे। इन हिसाब सां जेतिरो हाइजीन हुजे, हाइजीन बहितर हुजे, सफ़ाई बहितरीनु हुजे त पोइ इहो आहे। केतिरा ई अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते बिल्कुलु सिस्टम कोन्हे, हाइजीन बिल्कुलु उनजो गटरनि जो सिस्टम तव्हां ॾिसो, गटरनि ते ढक कोन्हनि, गंदगी गलाज़त, इन जे करे बि फैलाव थिए थो। बिल्कुलु सफ़ाई हुअणु तमामु ज़रूरी आहे। डॉक्टर साहब, छा मैसेज ॾियणु चाहींदो वालदेन जे लाइ बि, सभिनी जे लाइ, त सभिनी ॾिसंदड़नि जे लाइ त भई पाकिस्तान खे पोलियो फ्री कंट्री करण में असां सभई पंहिंजो किरदारु कहिड़े तरीक़े सां अदा करे सघूं था पंहिंजी पंहिंजी जाइ ते? हिकिड़ो त इहो त असां कोशिशि करियूं वधि में वधि अवेयरनेस ॾियूं, जेके इलिटरेट माण्हू आहिनि, जेके अनपढ़ियल माण्हू आहिनि, उन्हनि खे वधि में वधि गाइडेंस ॾियूं, अवेयरनेस ॾियूं त भई हीउ जेको आहे सो वैक्सीन इन मां फ़ाइदो ई आहे, नुक़सानु कोई कोन्हे ऐं ॿार इन मां जेके न हलाइबो त माज़ूर थी वेंदो ऐं वधि में वधि इहो वैक्सीन हर ॿार खे लॻाइणु खपे, को ॿार अहिड़ो न हुजे जेको वैक्सीन खां सवाइ बचे। ऐं बाक़ी इहो आहे त जीअं आउं डॉक्टर आहियां त आउं अगरि को टीचर मुंहिंजो सुञाणो आहे मिले थो त उनखे बि इहो चवां तव्हां ॿारनि में स्कूल में वञी ॿारनि खे सम्झायो, उनजे पेरेंट्स सां मिलो था उन्हनि खे बि सम्झायो त पोलियो वैक्सीन तमामु ज़रूरी आहे, इन सां ॿार माज़ूरी खां बची सघे थो। ख़ासि करे नंढनि ॿारनि जे लाइ, पैदाइशी ॿारनि जे हवाले सां बि। पैदाइशी ॿारनि जे लाइ बिल्कुलु उहो बि आहे ऐं उन जे लाइ माना वैक्सीन उहा ई हणाइजे ऐं बिल्कुलु माना वैक्सीन जे लाइ त EPI वैक्सीन शेड्यूल आहे, उनमें त एट बर्थ बि लॻंदो आहे। डॉक्टर साहब, वालदेन जे लाइ छा चवंदो? छो त बुनियादी ज़िमेदारी वालदेन जी आहे ऐं जेकॾहिं वालदेन पंहिंजे ॿारनि खे सिहतमंद ॾिसणु चाहिनि था त उन्हनि खे पंहिंजी ज़िमेदारी पंहिंजो फ़र्ज़ु सम्झी करे अदा करणी पवंदी, त वालदेन जे लाइ छा चवंदो? वालदेन जे लाइ बसि इहो ई आहे त उनखे इहो ई चवणो आहे त भई पोलियो वैक्सीन तमामु ज़रूरी आहे ऐं एट बर्थ जी ॿार पैदा थिए थो वैक्सीन जा लॻण शुरू था थियनि ऐं इहो लॻाराइजो, न त ॿार जो मर्ज़ में अची वेंदो, मूज़ी मर्ज़ में अची वेंदो, ॿार पैरालाइज़ थी वेंदो ऐं उनखे हर शइ डिटेल में इहो सम्झाईंदा आहियूं ऐं इहो ई आहे ॿार वालदेन खे सम्झणु खपे त हीअ वैक्सीन तमामु ज़रूरी आहे, हणणु खपे। जीअं ॿिया वैक्सीन ज़रूरी आहिनि ईअं पोलियो वैक्सीन तमामु ज़रूरी आहे। वॾी महिरबानी डॉक्टर साहब तव्हांजो के पोलियो जे हवाले सां स्पेशल प्रोग्राम में असांखे जॉइन कयो।
नाज़रीन, पोलियो जे हवाले सां असां अॼु इहो प्रोग्राम रखियोसीं त पोलियो खे ख़तमु करणु केतिरो ज़रूरी आहे। जेकॾहिं तव्हांजे ॿार खे पोलियो थिए थो त उनजा कहिड़ा नुक़सान थियनि था, पोलियो कीअं ख़तमु करे सघिजे थो, उन में असांजो तव्हांजो सभिनी जो जोॻो किरदारु हुअणु घुरिजे त जीअं असांजो शुमार पिणु दुनिया जे उन्हनि सुधरियल मुल्कनि में थिए जेके पोलियो फ्री कंट्रीज़ थी चुका आहिनि। अॼोके प्रोग्राम में एतिरो ई, ॾींदा इजाज़त, अल्लाह वाहे।